अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची में हादसनि ऐं विॻोड़नि वारा वाक़िया, जंहिंमें वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। मुखालिद अगवान अली खुर्शीदी, ANP अगवान शाही सैयद, जमायत इस्लामी MPA मोहम्मद फारूक भी शरीक थे। इजलास में ट्रांसपोर्टर्स अगवान भी शिरकत कई है। अहम ख़बर अवां सां शेयर कर रहा आहियूं। कराची में हादसनि ऐं विॻोड़नि वारा वाक़िया, वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। मुखालिद अगवान अली खुर्शीदी, ANP अगवान शाही सैयद, जमायत इस्लामी MPA मोहम्मद फारूक भी शरीक थे। इजलास में ट्रांसपोर्टर्स अगवान भी शिरकत कई है। कराची में हादसनि ऐं विॻोड़नि वारा वाक़िया, वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। मुखालिद अगवान अली खुर्शीदी, ANP अगवान शाही सैयद, जमायत इस्लामी MPA मोहम्मद फारूक भी शिरकत कई है। इजलास में ट्रांसपोर्टर्स अगवान भी शिरकत कई। घरू वज़ीर ज़ियाउल लंजार भी इजलास में शिरकत कई है। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे। कराची में हादसनि ऐं विॻोड़नि वारा वाक़िया, जंहिं ते वॾे वज़ीर जी हिदायतुनि ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। मुखालिफ अगवान अली खुर्शीदी, ANP अगवान शाही सैयद, जमायत इस्लामी MPA मोहम्मद फारूक ऐं घरू वज़ीर ज़ियाउल लंजार बि इजलास में शरीक थिया। इजलास में ट्रांसपोर्टर्स अगवाननि बि शिरकत कई। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, अपडेट कजो इजलास जे हवाले सां। शर्जील इनाम मेमण जी ज़ेर सदारत इजलास थियो आहे। इजलास में शराबी हादसनि खां पोइ दिन विसाड़नि वाक़िअनि बाबति अहम इजलास थियो आहे। इजलास में वज़ीर दाख़िला सिंध ज़ियाउल लंजार, ट्रांसपोर्ट जो सेक्रेटरी असद ज़ामिन, कराची पुलिस जो सरबराह जावेद आलम ओडो, ट्रैफिक पुलिस जो DIG पीर मोहम्मद शाह समेत अपोजिशन लीडर अली खुर्शीदी, ANP जमायत इस्लामी जा अगवान मोहम्मद फारूक शरीक थिया। इजलास में ट्रांसपोर्ट पारां कराची मसलन बाबति जारी आहे। इजलास में ट्रांसपोर्ट पारां गुलाम मोहम्मद आफरीदी, अलहाज यूसुफ खान भी शरीक थिया। इजलास में कराची में हादसनि बाबति हेवी ट्रैफिक के वक्त बाबति ख़्यालनि ते वक़्त जारी। इजलास दौरान कराची शहर में हाल हादसनि सबबि साड़ींदड़ गाॾियुनि ते उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल वीचार जारी, पर इजलास हींअर बि जारी आहे। ठीक है, अवां जी मेहरबानी अपडेट करण जे लाइ।